मीरपुर खास में 18 ॾींहं पे लॉकडाउन जारी रहियो, जंहिं करे पोरियत बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत पोरियतनि खे राशन पहुचाइण वारे मामले ते तकड़ा उपाउ न वठी सघी आहे, जंहिं करे पोरियतनि जे घरनि में फाका कशी वारी सूरत-हाल पैदा थी वई आहे। मीरपुर खास जी सियाल कॉलोनी, पाक कॉलोनी, गौसिया कॉलोनी समेत ॿियनि इलाइक़नि जे रहवासियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन खे 12 ॾींहं गुज़री विया आहिनि। दिहाड़ीदार पोरियत बुखूं काटण ते मजबूर आहिनि। कमकार सभु बंदि, तंग वक़्तु असांजो हले पियो, न कुझु आहे सामान सीधो। गवर्नमेंट असांखे आसरन में हलाए एतिरा ॾींहं गुज़ारिया आहिनि। असां तमामु बच्चा ॿार असांजा अटे पाणी में तंग आहिनि, का शइ कोन्हे, घर खां ॿाहिरि निकिरणु कोन था ॾियनि, तमामु तंग लॻा पिया आहिनि। असां त एतिरो कोन्हे जेको ॻाढ़ी मिर्च बि कोन्हे जेको असीं पुसाए खायूं, असां वटि अटो कोन्हे जो असीं खायूं, बाक़ी खाऊं छा खाऊं। असां वटि त आहे कुझु कोन को, बच्चा आहिनि ॿारनि बुखनि ते असां त कल्ह खां वठी घर में दांगी कोन चाढ़ी आहे, हाणे असीं केॾां वञूं। असीं अपील इहा ई था करियूं त भाई असांखे महिरबानी करे ऐं जेके वज़ीरनि हुननि खे ॾियनि था उहे कोन था मिलनि। रहवासियुनि वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त जल्द पोरियतनि ताईं राशन पहुचायो वञे, जीअं उन्हनि जा बच्चा बुखूं काटण खां बची सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk